अस्सलाम वालेकुम सलाम ये वडेरा खैर खुश रहे खैर नमदा जो खैर प्यार भाई बिस्मिल्लाह 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 बाबा जो सब खैर हां बाबा वडेरा जो ले अमा वडेरा जना को खिदमत जना को चाय को पानी भी उठो वडेरा वोट दियो बस कामयाब कयो असांखे हिन चकर कामयाब पहिरियां ताम पो कलाम पहिरियां ताम थींदो पो ॻाल्हियूं थींदियूं मुंहिंजे घर में 4 बिस्किट टे पापा टे वालेकुम सलाम नुमाइंदा वर काथो आया वडेरा खुश आहीं खैर यार तबीयत सही आहे बिल्कुल सही आयो अॼु ख़बर कीअं अचणु थियो 5 साल खां पोइ अॼु असां ग़रीबनि ॾे बाबा बाबा असां आयासीं वोट वठण जी जी हा हींअर वठा लॻूं पियो राति जो ॾिढ ई नथो अचे जी जी बसि पार नथो यार पर हलो 5 साल पहिरीं तव्हां किथे हुआ 5 साल जेको तव्हां वञी सुतो या किथे कहिड़े ॻोठ में रहियो बाबा उहो 5 साल कीअं माना 5 साल जेको गुज़री विया इलेक्शन थी हुन खां बाद में तव्हां कोन आहियो 5 साल वडेरा ई गुज़री विया पूरा हिनमें पर हिकिड़ो ॿियो बची वियो आहे बाबा असल में हेतिरो टाइम असां वटि पैसो थोरो जाम हो जी जी पोइ असां पैसो खाधोसीं ऐं पीतोसीं पोइ असांखे वरी थोरो ॻाल्हि विसरी वियो जी ॿुधी पोइ असां इन जे करे थोरो असांखे लेट थी वियो इन लाइ बाबा माज़रत पर हिन चकर असांखे वोट ॾेई कामयाबु कयो तव्हांजो हुकुम खपे बसि न इहो 5 साल तव्हां जेको तव्हां इहो फंड आयो तक़रीबन या घणा गाॾियूं वरितो या घणा गाॾियूं तव्हां खपायो घणो कारोबार कयो 5 सालनि में 5 साल में घणो कारोबार कयोसीं घणा गाॾियूं मिलिया कीअं माना जेको ॿाहिरि मुल्कनि जा फंड तव्हांखे मिलिया आहिनि उहे ॿाहिरि मुल्कनि जा फंड कीअं माना एतिरो पैसो तव्हांखे मिलियो आहे ग़रीबनि खे तव्हां का शइ कोन ॾिनो पर साथन के ग़रीब लुड़ी आहे कंहिंजा घर लुड़ी आहे केरु इहो ॾिना अथमि वॾेरो खाई 2 किलो अटो ॾिनमि 2 किलो हा हिकिड़े ॻोठ में 2 किलो ॾिनमि हिकिड़े में 10 किलो ॾिनमि ईअं असां ॾिनो आहे हिकिड़े ॻोठ में 50 भांतियूं आहिनि हिकिड़े घर में ॾाढा भांतियूं हुननि में 2 किलो अटो तव्हां पूरे ॻोठ में ॾिनो सभिनी खे ॾियणो आहे न बाबा अच्छा हिकिड़े ॻोठ में 10 भाटियूं कीअं माना हिकिड़े घर में मतिलबु 6 माण्हू या 7 माण्हू आहिनि हिकिड़े ॻोठ में तूं ॿुधा त घणा माण्हू थियनि था 100-150 माण्हू थियनि था हुनजो 2 किलो तव्हां अटो कीअं ॾिनो बाबा हिते असां ठीको कोन खयो आहे को 40 माण्हू